जय श्री झूलेलाल। अॼु मां मध्य प्रदेश जे बुरहानपुर शहर में सिंधी कॉलोनी में भगवान श्री झूलेलाल जे मंदिर में आई आहियां। शायद कई माण्हुनि खे पतो ई न हूंदो कि बुरहानपुर में भी सिंधी परिवार हूंदा, पर हिते सिंधी परिवार ई न, गॾ में श्री झूलेलाल मंदिर ऐं सिंधी टिकाणा भी आहिनि। हिते झूलेलाल साईं जो मंदिर ज़रूर नंढो ठहियल आहे, पर मेन रोड ऐं मार्केट जे विच में ठहियल आहे ऐं बुरहानपुर जे सिंधी ॾेखारे छॾियो। मंदिर दीवारनि सां न, संगत जे गजनि सां ठहींदो आहे। हिते विराजित साईं जी प्रतिमा में नज़र ईंदी मुस्कान हर कंहिंखे मोहित करे छॾंदी आहे। अधिकतर मंदिरनि में साईं जी प्रतिमा नंढे स्वरूप में हूंदी आहे, पर हिते ॾिसण ते लॻे थो कि जल जो राजा विशाल मछ ते वेही सभिनि खे प्रेम सां दर्शन पिया ॾियनि। हिते सभु गॾिजी करे साईं जे पूज्य बहिराणा साहिब सां ॾींहं जी शुरूआत पिया करनि, जंहिंमें शहर जा पूज्य पंच अॻियां अची सभिनि जो उत्साह पिया वधाइनि। हिन मंदिर ते 24 कलाक प्याऊ जल सेवा हलंदी आहे। असांखे मंदिर जे सचिव जी ॿुधायो, हिन शहर में लॻभॻि 15,000 सिंधी आहिनि ऐं हिन मंदिर जो लोकार्पण 2 फरवरी 1979 में थियो आहे। हितां खां 200 मीटर परे श्री प्रेम प्रकाश आश्रम आहे। गॾ में मार्केट जे ॿाहिरि श्री सतगुरु स्वामी टेऊराम प्रवेश द्वार भी ठहियल आहे। अंदर विशाल दरबार हॉल नज़र ईंदो, जिते तव्हांखे सतगुरु स्वामी जिन जी प्रतिमा जा दर्शन थींदा। पासे में श्री प्रेम प्रकाश ग्रंथ साहिब जा दर्शन थींदा। गॾ में सभिनि पातशाहियुनि जा दर्शन थींदा। हिते सन 1998 में सतगुरु स्वामी हरदास राम साहिब जिन जे सानिध्य में नींव रखी वई आहे। पोइ वर्तमान गादीश्वर सतगुरु स्वामी भगत प्रकाश महाराज जी जे सानिध्य में दरबार जो कम पूर्ण थियो। जय श्री झूलेलाल।